दोस्तों अस्सलाम वालेकुम या अली मदद मां नौशार फिरोज़ खान तव्हांजो पंहिंजो सिंगर सदाकत अली उस्तड़ो। दोस्तों अॼु मां तव्हांजे आॾो सिंध जे सुहिणे शाइर नवाब शाह जी सुहिणी शख़्सियत यारनि जे यार माठीणी तबियत जे मालिक मोहतरम इमदाद ज़रदारी साहब जिन जो लिखियल इंतहाई ख़ूबसूरत कलाम पेश करे रहियो आहियां। उम्मीद तव्हां सॼणनि खे ज़रूरु पसंदि ईंदो। दुनिया में घणा माण्हू पैसन लाइ ड्रोड़न पिया, मिसकीन गरीबन जो बस बेड़ो बोड़न पिया। मिसकीन गरीबन जो बस बेड़ो बोड़न पिया। दुनिया में घणा माण्हू पैसन लाइ ड्रोड़न पिया, मिसकीन गरीबन जो बस बेड़ो बोड़न पिया। रुक ड्रोड़ थल ॾाढी छा नहीं ते ठाहियूं, इहा सोच ई कान थल मेहमान हिते आहियूं। रुक ड्रोड़ थल ॾाढी छा नहीं ते ठाहियूं, इहा सोच ई कान थल मेहमान हिते आहियूं। रत पंहिंजे जिस्म जो ही खुद पाणनि फूड़नि पिया, मिसकीन गरीबन जो बस बेड़ो बोड़न पिया। सौ सूर ॾींदा आहिनि परेशान कंदा आहिनि, तकलीफ़ ॿियनि खे ॾेई ॿिया ख़ुशि थींदा आहिनि। सौ सूर ॾींदा आहिनि परेशान कंदा आहिनि, तकलीफ़ ॿियनि खे ॾेई ॿिया ख़ुशि थींदा आहिनि। एहसान कंदा नाहिनि, दिल सभिनी जे टोड़न पिया, मिसकीन गरीबन जो बस बेड़ो बोड़न पिया। इमदाद वतां ॿुधंदो दुनिया जो सभई ख़बरूं, ज़रदारी ॾिसण वारियूं नाहिनि केरियूं नज़रूं। इमदाद वतां ॿुधंदो दुनिया जो सभई
दीन गरीबन जो बस बेड़ो बोड़न प्या। दुनिया में घणा माण्हू पैसन लाइ